ताक़त हथनि में नाहे, ताक़त आवाज़ में नाहे, ताक़त उन में आहे जेको हालतुनि में बि पाण खे संभाले सघे। ओम शांति। अॻे हिसे में असां ॾिठो आनंद असांजो असुल स्वरूप आहे। अॼु असां ॻाल्हायूं था शक्ति अंदरूनी ताक़त बाबति। सादो सवाल, ताक़त छा आहे? छा ज़ोर सां ॻाल्हाइण ताक़त आहे? छा गुस्सो करणु ताक़त आहे? न, ताक़त उहा आहे जॾहिं हालतूं ख़राब हुजनि पोइ बि मां पर सकून सां रहंदसि। नई कहानी। हिकु नौजवान हो, तमामु होशियारु पर तमामु जल्द गुस्सो थींदो हो। नंढी ॻाल्हि ते दोस्तनि सां विरी पवंदो, घर में आवाज़ ऊचो कंदो। हिकु ॾींहुं हिन जो बहितरीनु दोस्त हिन खां परे थी वियो। हू अकेलो वेठो सोचे रहियो हो, मसइलो दुनिया में आहे या मूं में? हिन फ़ैसिलो कयो, हाणे मां पाण खे बदिलाईंदसि। ॾींहुं 7 ॾींहंनि जो तजुर्बो। पहिरें ॾींहुं गुस्सो आयो पर चुप रहियो। ॿिए ॾींहुं आवाज़ नरम रखियो। टे ॾींहुं ॿुधणु शुरू कयो। चौथे ॾींहुं माफ़ी घुरी। 5 ॾींहुं मदद करणु शुरू कई। 6 ॾींहुं मशबत सोच रखियो। 7 ॾींहुं अंदरि सकून महसूसु कयो। रियलाइज़ेशन, ताक़त ॿाहिरि न अंदरि पैदा थिए थी। गुरुनि सां कनेक्शन। 7 ज्ञान सां सम्झ आई। पवित्रता नियत साफ़ थी। प्यार रिश्ता ठहिया। शांति मन सकून थियो। सुख ख़ुशी आई। आनंद अंदरि ख़ुशी। शक्ति पाण ते कंट्रोल। कोर मैसेज आहे, शक्ति इक्वल पाण ते कंट्रोल। शक्ति सही रद्द अमल। जेकॾहिं शक्ति अंदरि आहे त पोइ छो कॾहिं कॾहिं असां कमज़ोर थी वञूं था? ईंदड़ हिसे में असां सिखंदासीं शक्ति खे रोज़ानी ज़िंदगी में कीअं मज़बूत कजे। ओम शांति शांति शांति।